اللهم صل على سيدنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته أجمعين يا رب صل وسلم دائما أبدا على حبيبك خير الخلق كلهم هو الحبيب الذي ترجى شفاعة لكل هول من الأغوال مقتحم اللهم صل على سيدنا ومولانا محمد صلاة تنجينا بها من جميع الأهوال والآفات وتقضي لنا بها جميع الحاجات وتطهرنا بها من جميع السيئات وترفعنا بها عندك أعلى الدرجات وتبلغنا بها أقصى الغايات من جميع الخيرات في الحياة وبعد الممات إنك على كل شيء قدير. खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, खुदा की क्या शान है मोहम्मद मुस्तफा जाने, मकामे मुस्तफा क्या गए मोहम्मद का खुदा जाने। अज 20 फरवरी सन 2024 शाबान मुअज़्ज़म 1445 हिजरी अवजे गोठन बुठीअ में आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत तय्यबा जो जलसो रखियो वियो हो। हज़रत सईद मौलाना मुनीर अहमद पंवर साहब जी हुकूमत हाफिज अब्दुल गफूर तन्यो उनजी हुकूमत काफी वक्त खां बाद में अवां जमा सगोरी जी अल्लाह ताला ज़ियारत नसीब फरमाई है। एॾो वॾो जलसो रखियल आहे पर ॻोठ वारा या निंड में आहिनि, पर जेके आया आहिनि को काथे वेठो आहे को काथे वेठो आहे। सलाम आहे मासूम बचड़नि खे जो तव्हां सभिनी खां गोई खणी पहिरीं सिफ़ में अची वेठा, अवां लाराईंदा त असां पहिरीं सिफ़ में छो वञूं। हालांकि आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाया जेकॾहिं पहिरीं सिफ़ जी सवाब जी ख़बर मुंहिंजी उम्मत खे हुजे या आज़ान ॾियण जी सवाब जी ख़बर हुजे त पाण में जंग कनि लड़नि त बाबा अॻ में मां वञा। तबलीग जमात वारा वेरा चवंदा आहिनि वीचारा भाई आगे आगे आओ, नमाज़ों का ख्याल करते हुए जेको पहिरियां आयो खटी वियो तंहिंजे करे जेके सफ़ा पोइते वेठा हो हितां थोरा हितां उथी वेझा वेझा ईंदो, ईअं न त ॿिया अचनि तव्हांजे मथां ओरांगे अचनि बि देरि वरी तव्हां खां पहिरीं सिफ़ जो सवाबु खणी वञनि।
तंहिं करे जेके पोइते वसूली अचो अल्लाह ताला तव्हांखे बरकतूं करूं वेझा वेझा ईंदो असल में मां तकड़ न कया हाँ पर मुझे ॿिए हंधि प्रोग्राम आहे हिकिड़ो को आलिम सगोरो न अची सघियो आहे उनजी का अहिड़ी का मजबूरी आहे वो साईं मुनीर अहमद साहब मूंखे हुकुम कयो साईं असांजे अबे जी जाइ ते आहे मुंहिंजो मोहसिन आहे वॾड़ो आहे हुकुम कयईं मैं हाज़ुर मां हाज़ुरी लॻाईंदुसि भाई तव्हां न ॿुधो भला क़ुर लाइ वेझा त वेझा वेझा अचो पोइ ईंदो थोरा थोरा अल्लाह बरकत करे हर को माण्हू चवंदो यार असां मुला जी चवण ते छो थो वाकई मां नंढो मुला आहियां मुला नंढो आहियां पर दाबो वॾो आहे अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मदिन नबील उम्मी وعلى آله وصحبه وأزواجه وآل بيته أجمعين وصل كذلك على جميع الأنبياء والمرسلين والملائكة المقربين وعلى عبادك الصالحين دوستو शाबान मुअज़्ज़म जो महीनो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो महीनो रजब अल्लाह जो महीनो शाबान मदीने जे मीर जो महीनो ऐं सदको वञा से मिठड़े मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत जो महीनो रमजान मुबारक रातूं टे हिक कल रात भी अज रात टी सुभाणे जी रात कल रात गुज़री वई असांखे हथो अज रात आई कुरान ॿुधण जो मौक़ो अॼु रात मिलियो तौबा करण जो मौक़ो अॼु रात मिलियो सुभान अल्लाह चवण जो मौक़ो अॼु रात मिलियो दुरूद पढ़ण जो मौक़ो अॼु रात मिलियो हिते जलसे में वेही आलिमनि जी ज़ियारत करण कुरान ॿुधण जो मौक़ो अॼु रात मिलियो पोइ अॼु जेसीं ताईं कुरान जो वाइज़ हले अॼु रात पंहिंजे गुनाहनि खां माफ़ी वठ पंहिंजे रब करीम खे परचाए मतां चवे त मां सुभाणे परचाईंदुसि अहिड़ी ख़बर मतां सुभाणे वारी रात कंहिंखे हथी न अचे तंहिंजे करे रजब गुज़री वियो शाबान हले थो रमज़ान जो आसरो न कर रमज़ान ईंदो मोली साहब नमाज़ शुरू कंदुमि बाबा रमज़ान ईंदो रोज़ा रखंदुसि बाबा रमज़ान शरीफ़ ईंदो ज़िक्र कंदुसि अॼु खां वठी अमल शुरू कर कहिड़ी ख़बर अॼु खां वठी कपिड़ा पाक कर अॼु खां वठी रब जे दर ते लड़ी आ जे रमज़ान आयो अल्हम्दुलिल्लाह सुम्मा अल्हम्दुलिल्लाह बेहतरा जे असांजी ज़िंदगी में आयो पर असांजी इन कोशिश के रब ॾिसे थो नियत खे अॼु खां वठी तयार आ अॼु खां वठी माफ़ी पियो वठे अॼु खां वठी मुंहिंजे दर ते पियो अचे अॼु खां वठी नमाज़ पियो पढ़े जे आयो रमज़ान अल्हम्दुलिल्लाह जे अॻे हलिया वियासीं त हिन रमज़ान जे सजन इबादतुनि जो सवाब अल्लाह असांजे नामा आमाल में लिखाई यो महीनो मदीने जे मीर जे मथां दुरूद शरीफ पढ़ण जो महीनो छो त नबी साईं जो महीनो दुरूद उहा मजलिस उहा कचहरी उहा दुआ अल्लाह पाक वटि एसी ताईं क़ाबिल क़बूल न अथव जेसी ताईं सदको वञास मिठड़े मोहम्मद रबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुरूद शरीफ न पढ़ियो दुरूद दर्दन जी दवा दुरूद मर्ज़न खां शिफ़ा दुरूद रहमत एक दफ़ो पढ़ो 10 गुनाह छड़न 10 नेकियूं रब लिखाए ऐं 10 दफ़ा अल्लाह रहमत जो मींहुं वसाए ऐं क़यामत जे ॾियारे महबूबन करीम जे वेझो उहो माण्हू हूंदो ऐं वधीक शफ़ाअत जो हक़दार उहो थींदो जिन दुनिया में दुरूद घणो पढ़ियो हूअं त असांजे मथां हक़ आहे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो असां साईं जे मथां दुरूद शरीफ पढ़ूं पर जॾहिं मुंहिंजे साईं जो नालो मुबारक कयो वञे न त हाणे वाजिब त दुरूद पढ़ण दोस्तो हे महीनो दुरूद पढ़ण जो हे महीनो दुरूद पढ़ण जो
सारी कायनात मदीने जे मीरा बिना जे लाल इमामुल अंबिया सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथा दुरूद शरीफ सारी कायनात पढ़ंदी है पुछी वारो हकीकत में पुछो खुदा जी ज़ात जो कसम माखी भीतरे मिठी थींदी तेरे मुझे साईं जे मथा दुरूद शरीफ पढ़ंदी आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा सहाबा सगोरा मुझे साईं सां सफर में गॾु पिया वञनि हलंदे हलंदे सहाबन सगोरन चयो या रसूल अल्लाह असांखे ॾाढी बुख लगी थकावट भी ॾाढी थी पाण फरमायूं पुट सामान रखो जल्दी कयो दस्तरखानो लगायो दस्तरखानो लगी पाण फरमाए जेका चवट मानी आ खणी अचो वो अधु मानी खणी आयो वो टोएसो खणी आयो भाजी को नगे साहबा मानी सासा खाइन एतरे में देर न थे एकड़ो माकीअ जो मखो आयो आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कन मुबारक जे बरसा भी करे हुजूर पुरनूर सदको वजास सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सा अरबी ज़बान में गालाए पयो छो त मुंहिंजो साईं माकीअ जे मखन जो नबी आ जिन्नन जो नबी जानवर जो नबी चीतन जो नबी पक्षी जो नबी परिंदन जो नबी हाय मुंहिंजे साईं खे चई मुंहिंजा साईं पंहिंजे साहिबन सगोरन खे चओ भाजी नाहे त को मसलो कोन्हे हे साम्हूं जबल ॾिसो त हिन जबल जे अंदर वॾी कार अवां जो कोई माण्हू हले मां दसियांसि वॾी माखी लाए अची करे सोना माखी सां मानी खाई छॾियो अल्लाह अल्लाह हुजूर फरमायो ऐन अली काथे आ मुंहिंजो अली ओ मुठी वारो कहिड़ो अली मदीने जे मीर जो बिरादर अली कहिड़ो अली हसन हुसैन जो बाबो अली कहिड़ो अली फातिमा जो घोट अली कुरान जो हाफिज अली हाजी अली गाजी अली निमाजी अली रोज़न रखण वारो अली दाढ़ी वारो अली पटके वारो अली 24 कलाक मस्जिद में जिंदगी गुजारण वारो मुझो मुर्शिद अली कहिड़ो अली खुदा जी ज़ात जो कसम जो मदीने जे मीर खे चवंदो हो ओ मुंहिंजा साईं मां घोर वञा कुर्बान वञा दुनिया में मांखे 3 शयूं ॾाढियूं वणंदियूं आहिनि हुजूर फरमायो ॿुधो चई सही अल ख़िदमतु लिज़्ज़ईफ़ वस्सौम लिस्सईद वद्दर्ब बिस्सईद सोना साईं हिक ॻाल्हि इहा वणंदी अली जे दर ते मेहमान ते अली उन जी ख़िदमत करे ॿिए नंबर में मुंहिंजा सोना साईं ओ मुंहिंजा दिलबर हथ में तलवार हुजे अली अल्लाह जे रस्ते में जिहाद करे ॿिए नंबर में ओ मुंहिंजा सोना साईं गर्मी जा ॾियारा हुजनि मां अलीअ खे वात ते रोज़ो हुजे सुभान अल्लाह ईंदा कयो जन पंध आया उनाड़ीअ अली अली चो अली अली शेरे जलिया हक जो वलिया हैदर्रा शेरे बबर्रा फाते खैबर्रा जेको न मञे उहो बेखबर्रा अली असां जो बदल जो इमाम अली असां जे अखियुनि जो ठार अली मस्जिद के मोहारी पान ॾींदो मदीने जे मीर फरमायो अली अली तो के मस्जिद में मज़ो ईंदो या जन्नत में मुझे मौला अली जवाब ॾिनो त मां जन्नत में हां इन खां वधीक मूंखे हीअ ॻाल्हि पसंदि आहे त मां मस्जिद में वेहां चई छाजे लाइ चई जन्नत में वेहंदुमि अलीअ जो नफ़्स ख़ुशि थींदो मस्जिद में वेहंदुमि अलीअ जो अल्लाह ख़ुशि थींदो अली मस्जिद के बुखारी पान ॾींदो छो पियो ॾी चई मदीने जे मीर फरमाया मस्जिद जन्नत आहे चई मस्जिद के बुखारी ॾिनी ॼण जन्नत खे ॾिनी असां त मस्जिद में वञूं ई न परे खां बिस्मिल्लाह माई मस्जिद खैर कजाए बाक़ी अंदर सफ़ा नहीं छो अली मस्जिद में हसन मस्जिद में सोनो हुसैन मस्जिद में इमाम ज़ैनुल आबिदीन मस्जिद में
इमाम बाकर मस्जिद में, इमाम जाफर सादिक मस्जिद में, इमाम मूसा मस्जिद में, अली रजा मस्जिद में, अली नकी मस्जिद में, अली तकी मस्जिद में, हसन अस्करी मस्जिद में, पीरन जो पीर सैयदना अब्दुल कादिर जीलानी मस्जिद में, सोहनो कलंदर साईं मस्जिद में, घोट भेटाई मस्जिद में, पीर फकीर बुजुर्ग वली इमाम सब मस्जिद में। चौदह मस्जिद अल्लाह जो घर रहा उहे मोमिन हा। नबी से फरमा अल मोमिन फिल मस्जिद का सब के फिल माए। हुजूर फरमाए मोमिन के मस्जिद में ई मज़ो ईंदो आ जीअं मच्छीअ खे पाणीअ में मज़ो अचे। मोमिन मस्जिद में पान फरमाए जेको ॾिसो 5 वक्त नमाज़ पढ़ंदो वञे मस्जिद में पान फरमाए इनखे चओ मोमिन आहे। मोमिन मोमिन जो निशानियूं भी अल्लाह कुरान में बयान फरमायूं। मां चा तो जा त गाल छॾी आ, गाल मोमिन जी खुली आ। हिते हर कोई चवंदो मां मोमिन, हो तो चए मां मोमिन, मौलवी अब्दुल जब्बार चए तो मां मोमिन, हो तो चए मां मोमिन, हर कोई चए मोमिन। पर मोमिन वो है ना जंहिंखे अल्लाह जो कुरान मोमिन सॾे। अब आइए ना अचो त अल्लाह जे कुरान खां पुछो सही मोमिन कहिड़ो। अल्लाह जो कुरान चवे तो रब फरमाए मुंहिंजा जानी मां कुरान जे कुरान पाक में लिखी छॾियूं मोमिन जूं निशानियूं। 5 निशानियूं मोमिन खे आहिनि जंहिंमें 5 निशानियूं ॾिसो इहो मोमिन। इहा ॻाल्हि कुरान पाक में लिखी पई अथव। अल्लाह अल्लाह ओ बुठीअ में अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ तमां अल्लाह जो कुरान पढ़ो। फरमाइंदा इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना व अला रब्बिहिम यतवक्कलून अल्लज़ीना युकीमूना अस्सलात व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून उलाइका हुमुल मुमिनून हक्का। जेको ॾाढा सुभान अल्लाह चवंदो मूंसां गॾु मदीने हलंदो। अल्लाह सभिनी के मक्को मदीनो घुमाए। मक्के में जलाल, मदीने में जमाल। होड़े रब्बुल आलमीन जो घर, होड़े रहमतल लिल आलमीन नबी जो घर। ये कुरान मुझे हाथ में आ। 3 दफा मक्को मदीनो ॾिसी आयो आहियां। आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे रोज़े ते यारीअ जे साम्हूं भी अखियूं बंद करे मां तसव्वुर कयो अल्लाह जी ज़ात जो कसम मूंखे सुणो अबू बकर उमर में थे मोहम्मद करीम सां गॾु जन्नत में नजर आया। मदीने में मुझे साईं सां गॾु सुता पिया। चओ न सुभान अल्लाह। मोमिन पहिरीं निशानी मोमिन जी इहा त इज़ा ज़ुकिरल्लाहु वजलत कुलूबुहुम। सोना जॾहिं मोमिन अल्लाह जो ज़िक्र कंदो आहे न अल्लाह 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 दिल ढकी रींदसि जज़्बो ईंदुसि वजिलत कुलूबुहुम दिल में वजद ईंदो। अल्लाह जो नालो ज़िक्र कंदो कंदे कंदे अखियुनि मां नीर वही वेंदसि। हिक निशानी याद मोमिन जे यादो अल्लाह जो नालो खयो वेंदो मोमिन जी दिल ॾकी वेंदी। 2 नंबर में व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। ई निशानी याद थी जॾहिं मोमिन कुरान ॿुधंदो मोमिन जे यादो अल्लाह जे कुरान जो आयतूं पढ़ियूं वेंदियूं त मोमिन जो ईमान वधी वेंदो। जॾहिं मोमिन कुरान ॿुधंदो आहे त दिल ठरी पवंदी अथसि। जॾहिं कुरान ॿुधे तुंहिंजे दिल ते बार ते फला यकुन फी सदरी का हरज। अल्लाह तो फरमाए कुरान ॿुध ऐं तुंहिंजे दिल ते बार न थिए। ये दिल ते बार तो थई त वञी ईमान जो इलाज कर। जे कुरान ॿुधे तो दिल ठरई थी त पोइ ख़ुशि थी त मां मोमिन आहियां। हिकिड़ा माण्हू कुरान ॿुधंदा आहिनि न पोइ कुरान ॿुधी पोइ उन जे दिल ते बार यार ई छो की
छाजी करे न ॿी निशानी आहे जी निशानी वअला रब्बिहिम यतवक्कलून मोमिन हर ॻाल्हि में तवक्कल अल्लाह जे मथां कंदो तवक्कलतु अलल्लाह चौथी निशानी अल्लज़ीन युक़ीमून अस्सलात सुन मोमिन नमाज़ क़ाइम कंदो मोमिन हिक नमाज़ अथव अदा ॿी नमाज़ अथव क़ाइम उथी वारो अदा त पाण पढ़ी आयो पुट रहिजी वियो ज़ाल खे ख़बर ई न ॼाण खे चई न हे पंहिंजी रोज़ ख़बर छॾाए न फरमा मोमिन इहो आहे पाण बि नमाज़ पढ़ी घरवारी के चई नमाज़ पढ़ो पुटन के चई नमाज़ पढ़ी त न त हलो यारन के चई पुट नमाज़ पढ़ो दोस्त मिलियो यार हलो नमाज़ पढ़ो इनके चइबो आहे नमाज़ क़ाइम अल्लाह फरमाए थो मोमिन नमाज़ क़ाइम कंदो अल्लाह 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 चौथी निशानी पंजी निशानी कुरान तो फरमाए हाय व मिम्मा रज़क़नाहुम युनफिकून फरमाए मोमिन हाय अल्लाह दे दिल माल मां अल्लाह दे नाले ते खर्च कंदो मां घणो वाइस बि न कंदो मां मथां जो 2-3 कलाक कंदो कलाक हिकिड़ो तव्हां सां ॻाल्हायो मोमिन उहो आहे जेको अल्लाह जे ॾिनल माल मां रब जे नाले ते ख़र्च करे जी अॼु हिन पुछियारनि जो मूंखे जलसे कराइण जो नालो नथो अचे राहण था चऊं ॿुधा राहण बि गॾु तुनिया बि गॾु तुनिया ने चयो आहे त तुनिया पर सभु जमाइट शाबाश आहे तव्हांखे मूंखे ख़बर न आहे त मुठी में हेॾो वॾो बि जलसो थींदो आहे माशा अल्लाह सुभान अल्लाह चओ मोहब्बत सां चओ अल्लाह हिन जी बरकत करे हिननि खे नौजवाननि खे मुजाहिदनि खे गॾिजी सॼी जेके वीचारा जलसो था कराइनि वाइस था कनि हा साईं तव्हांखे मानी बि आहे चई नारो नारे जो ख़ैर आहे मां नारे वारो न आहियां नारे वारा ॿिया ईंदा जीवे जीवे सम्झे न सम्झे नारे तक बि हे हा साईं भलो आहे सुभान अल्लाह चओ फरमाए या अली जी मुंहिंजा साईं हे ॾिसे थो माकीअ जो मको साईं हा पाण फरमाए हिन सां वञ हज़रत अली मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाए थो मां घोड़े ते लांग वराई हले तो अॻियां हलंदे हलंदे गार जे अंदर वियो गन माकीअ जे मखन खे वञी सॼो अहवाल ॿुधायई समूरा उॾाणा हलिया विया छॼ जे ॾींहुं माकी मां लाहे आयुमि मुंहिंजे साईं जे तालिबान शागिर्दनि साहिबनि सगोरनि माकीअ सां मानी खाधी वेठा ई हुयासीं साॻो मको आयो ॾिसूं पिया मुंहिंजे साईं जे कन मुबारक जे भरिसां बीह करे हे आवाज़ करे साईं सां ॻाल्हाए पियो असां ॾिसूंसि पिया हलियो वयो हुजूर खां पुछोसीं आका साईं घोर वञो कुर्बान वञो साईं अॻ में आयो त हलो बाक़ी ॾसियां हाणे छा चई वियो सदको वञोसि सल्लल्लाहु अलैहि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पुट अजीब ॻाल्हि ॿुधाए वियो साईं कहिड़ी मुंहिंजे साईं फरमायो चई वियो सोना साईं असांजे मथां रब वही कई इल्हाम कयो हाय रब असांजे मथां वही कई हिन क़ुरान पाक में भी लिखियल हिक सूरत जो नालो ई माखी नहल अल्लाह अल्लाह रब तो फरमासा माखीअ जे मथां इल्हाम कयो वही कई इहा ॻाल्हि क़ुरान में लिखियल हाय मुठीअ में अचण वारो अवां सभु ॾाढा सुभान अल्लाह चओ तव्हां अल्लाह जो क़ुरान पढ़ो फरमाईंदा ربك إلى النخل أن اتخذي من الجبال بيوتا ومن الشجر ومما يعرشون ثم كلي من كل الثمرات فاسلكي سبل ربك ذللا يخرج من بطونها
شراب مختلف ألوانه فيه شفاء للناس إن في ذلك لآية لقوم يتفكرون जेको ॾाढा सुभान अल्लाह जे मूंसां गॾु मदीने हली अब जेको हो रहियो चवे पंध वञे ये तो पंध में भी राज़ी है जॾहिं अल्लाह तोखे मक्के में मदीने में मौक़ो ॾेई न वञण जो ॿुध उते वञे न त उते मदीने में अदब कजां उते मदीने में अदब कजां उते मदीने वारनि जो अदब कजां खुदा जी ज़ात जो कसमार जो कयां माखीअ जे मथे जो सोना असांजे मथां रब वही गई इलाहा अब माखी मिठी अब ॻाल्हायो अब माखी मिठी हिकु दफ़ो वही आई माखी मिठी हिकु दफ़ो वही आई माखीअ ते माखी मिठी अल्लाह अल्लाह ओ कलमे वारो जंहिं सदको वञास मदीने जे वीर आमिना जे लाल इमामुल अंबिया सय्यदुल अंबिया सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां 23 साल रात जी वही आई मूं मिठो मुहम्मद केॾो न मिठो हूंदो हिकु दफ़ो वही आई माखी मिठी हिकु दफ़ो वही आई माखी मिठी 23 साल रात जी वही आई सदको वञास ओ माखी खां बि वधीक मिठो अल्लाह अल्लाह माखी जो मको चवे तो सोण रब असांखे चयो अव्हांखे झल पल कान्हे काथे वणेव घर ठाहियो जबलनि में ठाहियो वणनि में ठाहियो अव्हांखे कोई न झलींदो अल्लाह अल्लाह मुंहिंजा सोना साईं मां घोर वञाए कुर्बान वञाए सोना हाय असांजो हिकिड़ो अमीर आहे जंहिंजो नालो यसूब असां जूं डूचूं लॻ अल्लाह तो फरमाए पंहिंजे अमीर जो चवण वठो अमीर जो चवण वठण अमीर जी इताअत हिन क़ुरान मां साबित क़ुरान तव्हांजो कोई अमीर मुक़ररु थी न माखे जे मक्के जो हिकिड़ो अमीर आहे जंहिंजो नालो यसूब आहे सोनारो माखो सभिनी जो सरदार अमीर वॾो और की ताबेदारी करना अल्लाह तो फरमाया या अय्युहल्लज़ीना आमनू ओ ईमान वारो अतीउल्लाह व अतीउर रसूल व उलुल अम्र अल्लाह तो फरमाया ईमान वारो इताअत कयो ताबेदारी कयो अल्लाह जी ऐं अल्लाह जे रसूल जी व उलुल अम्र पाजे अमीर जी जेको तव्हांजे मथां अमीर मुक़ररु कयो वञे हदीस पाक में आहे जेको तव्हांजे मथां अमीर मुक़ररु थियल आहे नकु कटल अथसि कन्नु कटल अथसि डोडा वॾा अथसि रंग जो कारो आहे सीधी आहे शिकल जो सादड़ो आहे पर तुंहिंजो जमायत अमीर मुक़ररु कयो आहे न हिन जी तोखे एॾी इताअत करणी आहे जो इहो अमीर साहिब तोखे चई भाई हेॾे अचु हे बाहि भरे थी घिर बाहि में दरियाह में टपो ॾे त हुनखे ईअं न चवंदे छो साईं टपो ॾियां तो कारे जो चवण छो वठां मां भूरो आहियां न न ये तो वो कंदो त कोन त तू बाहि में भुल ॾे पर जी चवई न त वो अमीर जी इताअत करणी थई माखीअ जे मथे चयो सोना असां पंहिंजे अमीर जी इताअत कंदा आहियूं असांजी तश्कील कंदो आहे जीअं तबलीग जमात वारा तश्कील कंदा बाबा हिकिड़ा ज़िक्र कयो बाबा हिकिड़ा हिते वेही बयानु कयो बाबा ॿिया हिकिड़ा गश्त कयो हुज़ूर खे पियो चवे साईं असांजो अमीर डूचू लॻाईंदो आहे टिने सर में जमात खे विराईंदो असां में मज़दूर भी आहिनि असां में डॉक्टर साहब भी आहिनि असां में इंजीनियर साहब भी आहिनि इंजीनियर जी ड्यूटी लॻाईंदो आहे वञो मां नारो ठाहियो साईं असांखे न पकड़ न पानो न तेशी न करणी रब हे ब चप ॾिनानि इन ॿिनि चपनि सां असां पंहिंजो घर तयारु कंदा आहियूं ऐं न फुट पाटी न फीद न दूरबीनी ॿिनि चपनि सां मानारो पिया तयारु कयूं ओ पुछी वारो ओ मुबारक वारो ओ पराम वारो ओ नए ठारे वारो ओ ग़ैरतमंदो खुदा जी
इज़ा जो कसम माखी जे मानारे ॾिसंदे तोखे अल्लाह जी कुदरत जो दलील नज़र ईंदो आसमान ने ॾिसो अल्लाह जी कुदरत जो दलील अफला यंज़ुरून इलल इबिल कैफ़ ख़ुलिक़त उठ ने ॾिसो रब जे कुदरत जो दलील व इलस समाई कैफ़ रुफ़िअत आसमान जे बुलंदी ने ॾिसो रब जी कुदरत जो दलील व इलल अर्ज़ कैफ़ सुतिहत ज़मीन जी कुशादगी के ॾिसो पानी जे मथां बिहारी तमाम रब जी कुदरत जो दलील चंड ने ॾिसो मुंहिंजी कुदरत जो दलील सितारा ने ॾिसंदे मुंहिंजी कुदरत जो दलील ओला ॾिसो ओभर ॾिसो तर ॾिसो जाने ॾिसंदे तोखे मुंहिंजी कुदरत जा दलील नज़र ईंदई अल्लाह अल्लाह है खीर पी उन में रब जी कुदरत जो दलील व इन्ना लकुम फिल अनआमिल इब्रा नुस्क़ीकुम मिम्मा फी बुतूनिही मिन बैन फरसिन व दमिन लबनन खालिसा साइगल लिशारिबीन खीर ने ॾिसो जानवर ने ॾिसो ओहन ने ॾिसो मुंहिंजी कुदरत जो दलील अल्लाह अल्लाह सोना हिकिड़े ॾींहुं ड्यूटी लॻाईंदो वञो वञी करे गुलनि मां रस चूसे अचो हिकिड़े ॾींहुं ड्यूटी लॻाईंदो साईं था वञो असां गुलनि जी रस चूसण लाइ त गुलाब जे गुल जी रस राबेल जी रस वञूं त रब्बे के ज़ुलोला रब्बे के ज़ुलोला रब्बे के ज़ुलोला अल्लाह 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 ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह जो ज़िक्र कंदा वञो वोटो भी रब जो ज़िक्र एक डॉक्टर जी टीम में थी चेक कंदा भी दखन सोरा घर में भी जनावी दायो सोना साईं हर एक रस जो रंग जुदा जुदा हर एक रस जो जायको जुदा जुदा सोना मिठी कीअं थींदी आहे रंग हिकु कीअं थींदो आका से फरमायो ॿुधो मुंहिंजे साईं खे बि चयो मुंहिंजा साईं असांजो अमीर असांखे पढ़ाईंदो छा पढ़ाईंदो अथव चओ अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम फिल आलमीन इन्नका हमीदुम मजीद ओ सोरा मोहम्मद करीम एक दफो तो मोहम्मद करीम जे मथो ये दुरूद शरीफ पढ़ी ये जो शुकारो ॾींदा रंग भी हिकु थी पवंदो आहे दमाकी भी मिठी थी पवंदी आहे और यहाँ तो जे सुभान अल्लाह मुची वारो एक दफो माखी जो मको हुजूर जे मथां दुरूद पढ़े माखी मिठी हेरी जमायता केतरा वेठा हो अज मूंसां वाइदो कयो उहे माण्हू जेके उहो कमु कनि 100 दफ़ा रोज मदीने वारे साईं जे मथां जेके दुरूद शरीफ पढ़नि उहे ॿई हथ खणी केॾा पढ़ंदो दुरूद दर्दनि जी दवा दुरूद मर्दनि खां शिफ़ा ओ दोस्तो दुरूद दर्दनि जी दवा अथव अॼु वाइदो कयो तव्हां असांखे क़दुरु न आहे तव्हां असांखे नबी साईं जो क़दुरु न आहे आशिक़ रसूल सलाम था अॼु हुजूर जो तव्हां असांखे खाइणो नथो वणे पीअणो नथो वणे आका साईं जी शादी नथी वणे गमी नथी वणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जिंदगी उन जो लिबास नथो वणे आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चेहरो भी नथो वणे जो कर मुसलमान खे मां नथो चवां त तव्हां आशिक़ रसूल न आहियो मां हीअं नथो चवां त ॾाढी कूड़ आशिक़ रसूल न आहिनि तोखे नबी साईं जो खाइणु वणे हा त तूं नबी साईं वांगुरु वेही खाए शादी ते वञी आहे न जाते जाते बीही था खाइनि न उते ॾिसे हा त 1000 रुपयो मुंहं में हयूं
चवे ना पाण खाओ मूंखे घर मानी आहे जे न त वरी जे सफ़ा सफ़ा हज़ार जो दुख थो चई पोइ सफ़ा उतां थोरो मानी कढी सभिनी जे अॻियां वञी कुंड में वेह त मां मुहम्मद रसूलुल्लाह जो उम्मती आहियां मां यहूदियुनि जो एजेंट न आहियां जानवर भी खाइन गधो भी खाए घोड़ो भी खाए बकरी भी खाए वो मुटन द वट न कन तहां भी वट न क्यों वो हलाल हराम जो उनके खबर ना है अल्लाह अकबर तो ये करे तो बोला उलाई के कल्ला नाम अल्लाह तो फरमाए जानवर तव पर जानवरन के मां पैदा ही क्यों तभी काइंदा भी मुटन के अकुली कोने पर बलो मजल तहां ये भी खाओ भी पियो तो वेओ ता उन जानवरन का भी गंदा हो किना हो छो ये जानवर की बेइज्जती चवण जानवर की बेइज्जती आ ता के जानवर चवण छो तो जानवर भी खाइंदो भी पियंदो भी मुटंदो भी पेशाब कंदो वो उन के तहां के जानवर चवण खाओ हथ सां वेही खाओ पी नबी साईं जी सुन्नत जे मुताबिक़ पानी पियो कपड़ा नबी साईं जी सुन्नत जे मुताबिक़ पायो अरे चेहरो नबी साईं जो नथो वणई चिंदाड़ी तो रखां त टहां नथो तू ॾाढी कुड़ी तो पुठे तो बाहो लॻो वेठो नाराज़ न थी वियो बाहूं तो बता के मदरसा ॾाढी कुड़ो ये रसूल जी सुन्नत आहे ये मदीने के मीर जी सुन्नत माता का पुछांदो कायनात में सभिनी खां वधीक सोनो पर नबियन खां भी वधीक सोनो केर आहे जो मिठो मोहम्मद साईं इल्म में आला हुस्न में आला जमाल में आला कमाल में आला व आसन में कलम तरकत आईनी व अजमल में कलम तलदिन निसाउ खुदा जी जो कसम साहबी तो चवे अदरसानो घोर वञाए कुर्बान वञाए तो जेड़ो सोनो मुंहिंजी अजरीअ ताईं अखि न ॾिठो आहे मुंहिंजा साईं तो जेड़ो सोनो ऐं माउ पुटी न ॼणियो सोना तोमें कोई ऐब कोन ऐं दुनिया जे अंदरि हसीन जमील घणा आहिनि ॾाढा सोना आहिनि माण्हू जे अखियुनि मां पाणी कढंदा आहिनि पर ॾिसी ॾिसी चवंदो आहे यार सोनो ॾाढो आहे पर ॾेण घाटा हुजनि सां दया सोनो लॻे हा माना ऐब नज़र आयो यार सोनो ॾाढो आहे पर ॾंद थोरा वॾा थसि ऐब अची वियो यार सोनो ॾाढो आहे पर चप थोरा थुला थसि ऐब अची वियो यार ॾाढो सोनो आहे पर पेरनि जूं आङिरियूं सही न थसि ऐब अची वियो यार ॾाढो सोनो हलण में थोरो लवाए थो ऐब अची वियो सदको वञे मदीने वारा साईं तू हर पासे खां पाक अहदफुल्लाई नईन हसनुल फम हसनुल लिहिया तामुल उज़नईन आसनुन नास लौन सोनन कल मुबारक नवारो सोनन कल मुबारक नवारो सोनन चपन मुबारक नवारो सोनन हथन मुबारक नवारो सोनी डाली मुबारक वारो आसनुन नास लौन सबरी माण्हुनि खां वधीक सूह वारो सदको वञोस मुंहिंजो मिठो मुहम्मद ये डाली मुझे साईं जी सुन्नत डाली ठहे पई तॾहिं त मदीने जे मीर खे रब चयो तो सोना डाली रखो हुजूर सवा लख नबियनि जी डाली सुन्नत तॾहिं त रब एॾो त सोनो जो रब फरमाए वद्दुहा 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 वल्लैली इज़ा सजा रब फरमाए मुझा दिल पर कसम मां रब करीम के तो मोहम्मद करीम जे चमकदड़ रोशन चेहरे जो करे तो जे ला अमरुक इन्नहुम लफी सकरतिहिम या महून ओ मुझा जानी कसम मांखे तो मोहम्मद करीम जी उम्र जो करे जे तो ला उक़सिम बिहादल बलद कसमनी शर्म के जो वाम हिल्लुम बिहादल बलद इनमें तू तो रहे पर ये तो चेत वालिदी हुआ मा वलद वालिदी हुआ मा वलद वालिदी हुआ मा वलद अल्लाह दो दे मांगे कसम उन अमर जो मुझे जानी मोहम्मद करीम के जणियो तोरो ॾाढे ने चवण सुभान अल्लाह आशिक़ रसूल थी छड़ो ये न चो ला इलाहा इल्लल्लाह मोहम्मद रसूल जन्नत आशिक़ के माशूक़ जी हर अदा बणंदी
तोखे नबी से जो पानी पीण वणे वेही पी तोखे साईं वांगुरु खाइण तोखे वणे कामयाबी मूसा जे तरीके में कामयाबी ना है ईसा अलैहिस्सलाम जे तरीके में कामयाबी ना है जद्दे अमजद हजरत इब्राहिम अलैहिस्सलाम मदीने जमील जो अबो डाडो उन्ने जे तरीके में कामयाबी ना है बता जे तो मूसा जे तरीके में कामयाबी हो भी नबी हो ना उन जमाने में जिन्होंने कई ताबेदारी हुए कामयाब इन जमाने में इन दौर में 1400 साल गुजरी विया इन माण्हू जेके आया उहे कामयाब तरे थींदा मर्द चे मां कामयाब थिया माई चे मां कामयाब थिया उची वारो ओ गाल बुधी छद मर्द जी कामयाबी औरत जी कामयाबी वडेरे जी कामयाबी गरीब जी कामयाबी अमीर जी कामयाबी गड्ढा कालो हलाइण वारा जी कामयाबी रक्शे हलाइण वारे जी कामयाबी आए चुंकी हलाइण वारे जी कामयाबी रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीके में मूसा जे तरीके में न जनाब ईसा अलैहिस्सलाम जे तरीके में न रब तो फरमाए मुझे मोहम्मद करीम जी ताबेदारी कयो रब तो फरमाए तासा मोहब्बत भी कंदुम वयगफिर लकुम ज़ुनूबकुम रब तो फरमाए ताजा गुनाह बख्शे मां तवा के जन्नत दीदुस सुभान अल्लाह मोहब्बत से बोलो सुभान अल्लाह कामयाबी रसूल करीम जे तरीके में पोइने जे करे मुफ्त में कलमो मिलो था कदर तले को नहीं तले रसूलन के 5,000 जा फटाका तो वठी दे हैं लगायो हां फटाका वठी दी न चोरन के गालाई न था सब चुप माना सब दाल में काला काला है इते दा हा करे वने वरी उते जो माई ते मो मोले सा हा करे आयो दन वठी दे 12 महीने की ईद ना है मुसलमान जापान फरमायो हर नबी के अल्लाह एक दी खुशी जो दिनो मां मोहम्मद के बड़ियाड़ा ने लिकुल कौमिन ईदुन व हाजा ईदुना पान फरमाई हर कला एक का मुझे ला बड़ी खुशी जान एक ईद उल फितर ईद उल अजहा बाजी से 15 शाबान जी भी ईद 27 जी रात भी ईद 12 रबीउल अव्वल भी ईद ये हथ जो ईदू चाहिए ये ईदू ना हिन ये भला जो रातू हन बरकत वारियो रातू हन उन रात में सदको वना मिठो मोहम्मद मेराज ते वयो पर मेराज के दिस न खुशबू थी पर ये भी गाल दिस न नबी सही के अल्लाह छा देखारियो ए भी तो जो उम्मती इन के पात्र हिते दा लगनी इन गुनाह जे करे ए हिते सड़ई तो इन गुनाह जे करे ए हिन के हिते डंडा था हनन छा जे करे जी ज़कात न दींदो हो आए मलाइकन जे हथन में लकुणहा ये पा ट्रोड़ाइन से जी कढन के मानो भजाइंदो आ उघाड़ा ए के रहन ए उघाड़ा गंदा किन्नो गोश्त बखाने माई मर्द ते तू जा उम्मती जी डोह केड़ो तने डोह तने ओए त सालू छडे वनी बिर ते मुंह मारींदा हा ए माई मुर्स छडे वनी बिर जे सा रातो गुजारींदो हो हक छडे ना हक दे हलाल छडे हराम ते तजे करे हाने भी किन्नो गोश्त दा खाइनी गंदो गोश्त सही फरमाया भाई में एकला मानु डिठम ते एडा पेट जे जेनु जायूं नांग बिचू बलाऊ हे के रहन अजाब करे हे मां जैसे तू जा उम्मती है केड़े दो हजा दोहारी जैसे व्याज खोर चा गले न व्याज व्याज अरे व्याज जो घट में घट गुनाह तो घट में नंढे में नंढो गुनाह सच्ची मां सा 70 भेरा सिना देमो 1 करोड़ रुपए व्याज जो खादे 7 मानू गिरफ्तार हो 7 आ लगे चाचो आ एकड़ो वठे तो बियो दे तो ये लिखे तो लिखण वाला के सामने तो कुछ न एकड़ो भी मत छोरो दिसंदो अरे सादो कयो सादा कयो जे मोहकारो ता कयो तू भी मल तू भी एडो गुनाह कर मां सा जना के 70 भेरा ए मुसलमान अल्लाह जो नालो खणी आयो आ त आशिक के माशूक जी हर अदा वणदी आ नबी जी हर वदा दा तो के वणे पो हुजूर जो सच्चो दीवानो थी आशिक थी परवानो थी
वो नबी सही जो चवणो वठ पंद्रहीं शाबान जी रात सैन खाइण जी रात ना हलवे जी रात ना फटाकन जी रात ना त यवाणी जी ॾियारी न वठी दी जाए ॿारनि खे फटाका गुनाह अथई अजायो ख़र्च इन्नल मुबज़्ज़िरीन कानू इख़वान शयातीन अजायो ख़र्च कंदड़ शैतान जा ॿाहिर शैतान जो भाउ न थी जाए रहमान जो पको बानो थी जाए हिक ते रहमान जा माना ॿिया थी शैतान जा शैतान के छॾ रहमान जो इबादुर रहमान लदीन यमशू ओ दोस्तों हल ॿियो कयां वाइदो कयो 15 शाबान जी रात अल्लाह कल्ब कबीले जे बकरन जे वारन खां भी वधीक माण्हुनि खे बख़्शे छॾींदो सभिनी खे बख़्शींदो हलो बख़्श माफ़ 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 7 माण्हू अहिड़ा आहिनि किन 5 लिखियो आहे किन 7 अहिड़ा आहिनि जंहिंखे अल्लाह माफ़ी न ॾींदो उन्हनि खे बिना तौबा जे माफ़ी हिन खे माफ़ी नथी मिले साईं कहिड़ा पाण फरमाई लल मुशरिक के माफ़ी न मिलंदी जेको अल्लाह जा भाईवार करे शरीक करे अल्लाह भी अल्लाह हुआ पर साईं भी त घट को नहीं बोला अल्लाह भी अल्लाह हुआ साईं भला साईं भी कमाई करे सुधो माई जो मुड़ सके चए तू भी तुम पर फलाणो भी वाह जो आहे छॾींदुसि कराए नथा निकिरो न भागी चल भी हणाए बंदूक खाना मां सोन मां वठी जाए ओ दोस्तों इन रात जे करे यो मुशरिक रब जे दरवाजे ते अची करे तौबा करे रब फरमाए बिना तौबा माफ़ी न ॾींदो मांस तौबा कंदो न माफ़ करे छॾींदो मांस मुशरिक के माफ़ी न मिले ओ मुशाहिद साले लख भी न मिलंदी ये जी इज्जत अचो साले लख भी न मिलंदी 3 नंबर में पी मां जो ना फरमान उनके भी माफ़ी न मिलंदी पी मां जो ना फरमान शराबी मानू के भी माफ़ी न मिलंदी ज़ानिया के भी न मिलंदी जुआरिया के भी न मिलंदी अल्लाह जो नालो थव इन 15 शाबान जी रात अल्लाह जी रहमत जो नुज़ूल इन दुनिया वारे आसमान ते थींदो अल्लाह हल मिन मुस्तगफिरन फअगफिर लहू आए कोई गुनाहन में बोडल ओरे तमा गुनाह बख्शांस आए कोई बीमार ओरे तमा बीमारी दूर कयांस आए कोई अर्ज़ में बोडल सजो ओरे ता सूदो कयांस आए कोई बीमार ओरे त बीमारी दूर कयांस मगरिब जी नमाज खां थी करे सुबह जी नमाज ताईं अल्लाह जी रहमत जा ऐलान था कनि अचो अचो लड़ी अचो ज़ानिया हलिया माफ़ी ॾियां शराबिया हलिया माफ़ी ॾियां व्याजिया हलिया माफ़ी ॾियां बीमा जी नाफरमानी कई अथई हलिया तौबा कर त माफ़ी ॾियां गुनाह कया अथई अच त माफ़ी तांजे करे अर्ज़ खणी आयो आहियां त यारीअ जी रात बाक़ी 4 रातियूं थई अचे थी शाबान में 15 जी रात मोटिया अरे अल्लाह वारो चवे तो बाज़ा बाज़ा हर आंच हस्ती बाज़ा कर काफरो कबरो बुत परस्ती बाज़ मोटिया ज़ानिया भी मोटिया शराबियां भी मोटिया व्याजियां भी मोटिया हेदे बुत परस्ता भी मोटिया अबर परस्ता भी मोटिया झंडे परस्ता भी मोटिया नाव में दीनीस अगर 7 बार तो शिकस्ती बाजा मुझी रहमत का नाव में नथी 100 दफा तौबा करे भगी थई तभी घबरा न मुझी तौबा का दरवाजा खुलियल आहिनि मोटिया 100 दफा फिरी वियोन वरी भी अची चो अल्लाह तौबा कई रब तो फरमाए सॼी जिंदगी जा गुनाह माफ़ कंदो मां अज वायदो कयो 15 शाबान जी रात मुंहिंजे रब खे परचई ईंदो इरादो ही न थनो हो रहा था बस ना तो खान भी अच्छी बयान इज़ार रहमत सभा वांगार दुआ जिंदगी बाकी मुलाकात बाकी।